अज जुल्म जी इंतहा थी वया मां तवाज़न में सदाई चंदो ओ वडड़ो ओ वडड़ो ओ वडड़ो हयाती में पंजे न्याणन के हिस्सा दिनी वणो ओ वडड़ो हयाती में पंजे न्याणन जा बार लाथी वणो पोते छोकरन में का भी पक ना है ओ वल्लो अल्लाह जो तवा के हयाती भी दिनी आ सेहत भी दिनी आ तवा जे तमे सब कुछ आ न्याणे पंजे जा बार पान लाथी वणो अल्लाह जाने तो केतन जाए ते डिठो से अबे जे मोए खां पो न्याणियों दरपदर थी वे भाइरन भेनरन जो ख्याल ही न कयो असा चवंदा पोया वेठा साईं मीर मोहम्मद मीरक वारन में हिकिड़ो फैसलो आयो जमीयत उलमा इस्लाम ज़िले जी कमेटी ठही आहे न फैसला जी कमेटी चेयरमैन साईं मीर साहबन मेंबर उन जो मां भी आया हिकिड़ो फैसलो आयो अबे पंहिंजे हयातीअ में लिखी दिनो हो खातो ठाराए छॾे त मूंखे धीअ हिकु भी कोन्हे पुटनि जो खातो कराए छॾे हालांकि 5 धीअर जॾहिं अबो पाण न्याणियुनि ते ज़ुल्म करे अबो पाण न्याणियुनि ते ज़ुल्म करे त पोइ ते कहिड़ी मयार ओ वालिदैन ओ वल्लो ये न थे जो सुभाणे न्याणी झोल खणी करे अल्लाह जे साम्हूं बीह करे चवे ओ अल्लाह जे अबे मूंखे दरपदर कयो जे अबे मुंहिंजो ख्याल न कयो जे अबे मुंहिंजो अशो मथो करे छॾियो जे अबे मूंखे बिल्कित मां कुझु बि न ॾिनो अल्लाह भाइरनि मूंखे हाणे दरपदर करे छॾियो अल्लाह मुंहिंजे अबे जी क़बर जहन्नम जे खॾनि मां खॾो बणा अल्लाह जहन्नम जे खॾनि मां खॾो बणा न्याणी जा अल्लाह दुआ वारा भी लफ़्ज़ क़बूल कंदो आहे त बदुआ वारा लफ़्ज़ भी क़बूल कंदो आहे अल्लाह जाने तो एडे मथे बुधाया अबो वफात करे अबे जे वफात करण खां बाद में भाइरन पंहिंजे भेण हिकु हुयनि उनखे घरों कढी छॾियऊं भाइर 4-5 चइनि 5 भाइरनि गॾिजी भेण खे मार भी ॾिनी त भेण खे घरों भी कढी छॾियऊं उहा वेचारी 5 भाइरनि जी हिकु भेण बुधायो त 5 भाइरनि जी हिकु भेण हुई अबे जे घरों निकिरी वई भाइरनि खे मार ॾेई कढी छॾियो वेचारी अल्लाह जो नालो अल्लाह जे नाले ते लोला वठी करे खाईंदी आहे शाम जे टाइम ते अबे जे क़बर जे मथां बीह करे हे लफ़्ज़ चवे थी अल्लाह हिन अबे जी क़बर जहन्नम जे खॾनि मां खॾो बणा पाण ते वञी करे क़बर में सुतो आहे पुटनि जे नाव ते सभु कुझु करे वियो मूंखे का शइ ॾेई न वियो मां त दरपद लॻी पई आहियां मूंखे ॿार घर में रहण नथा ॾियनि उन भेण जे बदुआ खां हो त कोन बची सघंदा पर न्याणी जे लफ़्ज़नि जे करे अबे खे बि ज़रूर अज़ाब थींदो ये थोड़े त असां वॾा आज़ाद थी वियासीं बस पोयां ॼाण पंहिंजा कम जा असांखे पुटनि जो बिल्डिंग भी याद पुटनि जे लाइ बैंक बैलेंस ठाहे थो बिल्डिंग ठाहे थो गाॾियूं ठाहे थो पुटनि जे नौकरी ड्यूटीअ जे लाइ सोचे थो न्याणी जूं ज़िंदगियूं तबाह थी वयूं न्याणी जा शामता थी विया अबे अबा खे परवाह न ॿुधो ओ पीर गोठ जे शहर जा मुस्लमान अल्लाह जाने तो मां तव्हांजो ख़ैर ख़्वाह मां तव्हांजो नंढो भाउ मुंहिंजे लफ़्ज़नि खे तनक़ीद न सम्झो मां तव्हांखे अर्ज़ु करणु आयो आहियां पंहिंजे बचनि जी पार अथव पंहिंजे बचनि जी पार अथव इहे न थिए जो क़यामत वारे ॾियारे पाक मुस्तफा करीम साईं जे साम्हूं न्याणी जा हथ हुजनि तव्हांजा गिरेबान हुजनि इहे न थिए जो अॼु न्याणी नथी ॻाल्हाए सघे अॼु न्याणी नथी कुशी सघई मतां सुभाणे अहिड़ी जाइ ते न्याणीअ जी ज़बान खुलई को छॾाइण वारो न हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था औरत जे कॾहिं न्याणीअ जे रूप में पाक मुस्तफा करीम फरमायो हनी अल्लकुम ला बलातकुम हनी अल्लकुम ला बलातकुम फरमाइनि था दुनिया वारा दुनिया तो के पुटनि जे जमा ते मुबारक ॾींदई मां महबूब मोहम्मद करीम तो के न्याणियुनि जे जमा ते मुबारक ॾिनियूं थो वञाए न्याणी जे ॼमण ते साईं मुबारक ॾिनी असांखे पुट ॼमंदा ख़ुशियूं कंदा जंहिं टाइम ते पुट जाओ 7 ॾींहं दौल वॼंदा छटियूं थींदियूं देगियूं लहंदियूं पुट जे ॼमण ते यार जो चेहरो हसाज बसाज घर में न्याणी जाई त यार जो रंग ई कारो थी वेंदो आहे आ त कलामुल्लाह खां पुछा कयो न्याणी जे ॼमण ते कंहिंजो रंग फिरी वेंदो फरमाए वइज़ा बुशरा अहदुम बिल उनसा ज़ल वजू मुसवद्दा ज़ल वजू मुसवद्दल व कज़ीम
तकलीम। कुरान तो फरमाए मक्के पाक जा काफर, कुरान तो फरमाए मक्के पाक जा काफर जॾहिं उन्हनि जे घर में न्याणी जमंदी त अमरान जो रंग ई कारो थी वेंदो। असां वटि में न्याणी जमे थी रंग कारो थी थो वञे। ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि। हिकिड़नि जे घर में न्याणी जाई रंग कारो थी वियो, ॿियनि जे घरनि में न्याणी जाई पुटनि खां वधीक ख़ुशी थी वई। तव्हां चवंदो कीअं? मां खोले चवंदो आहियां यार, पोइ उन ते कंहिंखे कावड़ लॻे त उनजी मर्ज़ी, पर मन अल्लाह राज़ी थी। जेके न्याणियुनि खे पैसनि ते खपाइनि था उहे ख़ुशियूं था कनि त छोरो रब ॾे ई न, सभु छोकिरियूं हुजनि। छोकिरो रब ॾे ई न, छड़ो छोकिरियूं। अल्लाह अकबर। पंहिंजे ई ज़िले खैरपुर में हिकु जाइ ते मां वाइज़ ते वयुमि, कच्चे जो इलाइक़ो हो। चइसि असांजे पाड़े में हिकिड़ो ॻोठु आहे, हिकिड़ी न्याणी खपाए पहिरियों 7 लखनि में, पोइ न्याणी खपाए 9 लखनि में। अब 7 लख 9 लख न्याणी करे वियो, चवंदो त मूंखे पुट हुजनि। छोरो छा? छोरो एतिरो कमाए त कोन ॾींदो पीउ माउ खे। जवानो थियो जेको कमाए पोइ पाण जे तास लूडे होटल ते ख़र्चो कंदो, पीउ माउ खे काथे ॾींदो? अल्लाह असांजे मुसलमाननि खे हया नसीब फरमाए। महबूब मुस्तफा करीम साईं जे मथां जिन जिन कलमो पढ़ियो आहे उहे पंहिंजे कलमे जी ज़िम्मेवारी निभाइनि। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया था दुनिया वारा मां महबूब मोहम्मद करीम तव्हां के न्याणियुनि जे जमा ते मुबारक ॾिनियूं थो वञा। ओ न्याणियुनि जे जमा ते कावड़ करण वारा ख़ुशि थी ख़ुशि थी। हुजूर पाक फरमायो अल्लाह जे औरत खे पहिरियों न्याणी अता कई, उहा औरत ख़ुशि नसीब आहे। साईं त ख़ुशि नसीबी जी मुबारक ॾिनी आहे। फरमाए त जंहिं औरत खे पहिरियों न्याणी ॼाई उहा औरत ख़ुशि नसीब आहे। ऐं जेकॾहिं औरत घरवारीअ जे रूप में आहे, अम्मा जो रूप हो हुकुम, भेण जो रूप हो हुकुम, न्याणी जो रूप हो हुकुम, पर जेकॾहिं घरवारी जो हुकुम आहे, रब कलामुल्लाह में बि फरमायो वआशिरूहुन्ना बिल मारूफ। ओ महबूब मोहम्मद करीम जी या रब करीम ऐलान त कर। साईं कहिड़ो ऐलान कयां? ऐलान करे न पंहिंजे उम्मत खे चओ मां रब जो हुकुम आहे त पंहिंजे घरनि सां भलो हलो। अब कुरान पाक ऐं महबूब पाण छा फरमायो? खैरुकुम खैरुकुम लिआली। महबूब फरमायो तमाम भले में भलो हुआ जेको पंहिंजे घर सां भलो थो हले। तमाम भले में भलो हुआ जेको पंहिंजे घर सां भलो थो हले। मां त दोस्तनि खे आवाज़ में चवंदो आहियां असां दोस्तनि अहबाब जे मथां लाखों रुपया ख़र्च करण जे लाइ तयार, होटलनि ते वेठो आहे त 1000 रुपया ख़र्च करण जे लाइ तयार, इस्पताल में वेठो आहे दोस्त अहबाबनि खे ॾियण जे लाइ तयार, पर यार खे जॾहिं घरों ख़र्च घुरंदा त परो चढ़ी वेंदो। ॻाल्हि सिधी कबी। दोस्तनि अहबाबनि ते पियो ख़र्च कंदो, होटलनि ते नवां होटल छलनि करे होटल निकितो कोन्हे, यार पातो कोन्हे, ॿाहिरि ख़र्च करण में दिलि ख़ुशि थींदी। बाक़ी घरों जेकॾहिं पैसा घुरियोसि पोइ सही ज़ाल सां को बि झेड़ो शुरू। अल्लाह हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम हीअं बि फरमाइनि था हिकिड़ी घरवारी आहे त बि अदुल इंसाफ़ करणो आहे, ॿ न त बि अदुल इंसाफ़। असांजे जेकॾहिं कंहिं मुसलमान खे 2 हूंदा ई त पोइ पहिरीं असां पियो हिसाब किताब पाड़ींदो न। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह जेकॾहिं कंहिं शख्स खे 2 घरवारियूं ॾिनियूं, फरमाइनि था अल्लाह जेकॾहिं कंहिं शख्स खे 2 घरवारियूं ॾिनियूं या बिन खां मथो आहिनि, फरमाइनि था इंसाफ़ अदुल नथो करे, क़यामत वारे ॾियारे हिकिड़ो पासो हूंदुसि ई न। फरमाइनि जेकॾहिं घरवारियूं हिक खां मथे 10 अदुल इंसाफ़ नथो करे त हिकिड़ो पासो हूंदुसि ई कोन, अधरंगे वांगुरु चट। अल्लाह असांजे मर्दनि खे बि हया ॾे, औरतुनि खे बि हया ॾे। कई मुख्तसर अर्ज़ कंदो अल्लाह महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया हदीसनि जो तर्जुमो कया ला यंज़ुरुल्लाहु इला इम्रातिन ला तशकुरु लिज़ौजिहा। पाक मुस्तफा करीम फरमाया क़यामत वारे ॾियारे अल्लाह उन औरत ॾे रहमत वारे नज़र सां न निहारींदो जेका पंहिंजे मुड़ुस जो शुक्र नथी करे। अब पाण वटि ईअं हूंदो आहे वीचारो मज़दूर
पंहिंजे हाल आधार कमाए 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 जेका कमाए मिले अची घरवारी खे ॾे पोइ बि लफ़्ज़ इहो चवंदसि मां पणजी आई आहियां त मां सुख जो ॾियारो त ॾिठो ई कोन। इते खिलो था छो त पंहिंजे हक़ में ॻाल्हि आहे न। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाता जे औरत पंहिंजे मुर्स जो शुक्र न कयो क़यामत वारे ॾियारे अल्लाह उन औरत जे रहमत वारे नज़र सां निहारींदो ई न। वो तो वरी पाण सोचूं था शुक्र भी करे तो छाते जेको असां ॾेई ॾेई थकिजी पिया उहो भी जग जहान खे ख़बर पर हाणे दौर मटिजी वियो आहे मथां अञा पाण पहिरें दौर ते हुजऊं। हाणे बाबा मथे मायुनि जी घणी थी हले पाण मर्दनि जी थोरी थी हले भई इहा त ॻाल्हि आहे न सभु होशियार महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अय्युमा इमरातुन मातत व ज़ौजुहा राज़न अल्लाह दखलतिल जन्नह। महबूबा मुस्तफा करीम फरमायो जेका औरत वफात करे वई मुर्स न खो राज़ी आ पाक मुस्तफा करीम फरमाया जन्नत जी हकदार आ। औरत वफात करे वई मुर्स न खो राज़ी फरमाता या जन्नत जी हकदार आ जन्नत में दाखिल थींदी। ओ मुंहिंजा सुहिणा कलमे पढ़ंदड़ मुसलमान जंहिं जात आवाज़ तो वञे मां ज़िम्मेवारी सां ॻाल्हायां थो पाक मुस्तफा करीम जे हदीसुनि जो तर्जुमो कंदो आला तफ़सीर जे लाइ टाइम थोरो आहे। हुज़ूर पाक फरमायो युस्तगफरु लिल मरअतिल मुतिय लिज़ौजिहा कुल्ल शै। फरमाता जेका औरत मुर्स जी वफादार आ जेका औरत मुर्स जी फरमाबरदार आ पाक मुस्तफा करीम फरमायो उन औरत जे लाइ हर शइ बख़्श जो अल्लाह खां पयूं थियूं दुआऊं घुरनि। जेका औरत मुर्स जी फरमा बरदार आ हर शइ उन औरत जे लाइ अल्लाह खां बख़्श जो दुआऊं थियूं घुरनि। साईं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अल्लाहु अकबर ही तान फरमायो मछूं पाणीअ में दुआऊं थियूं घुरनि। अतयूर फिल हवा पकी हवा में उन औरत जे लाइ दुआऊं था घुरनि। मलाइकत फिस समा आसमान में मलाइका औरत जे लाइ दुआऊं घुरनि था बख़्श जूं जेका पंहिंजे मुर्स जी फरमा बरदार आ। ॻाल्हि सिंधी आहे अगलियूं फरमा बरदार तॾहिं थींदियूं जॾहिं तव्हां असां बि हक़ अदा कंदासीं। छा ख़्याल आहे हिते कंधु नथा लोॾियो अब हक़ अदा कयूं की न। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अरबाउन मिनल निसाए फिल जन्नह। पाक मुस्तफा करीम फरमायो चार क़िस्म औरतुनि जा अहिड़ा अथव जेके जन्नत में वेंदा। अफ़ीफ़तुन क़ानियतुन लिल्लाहि व लिज़ौजिहा अफ़ीफ़तुन तायतुन लिल्लाहि व लिज़ौजिहा। फरमाइनि था पहिरियों नंबर औरत उहो क़िस्म जेके जन्नत में वेंदियूं। फरमाइनि था पाक दामन अल्लाह जे पंहिंजे मुर्स जूं फरमा बरदार पाक दामन भी अल्लाह जी भी फरमा बरदार पंहिंजे मुर्स जी भी फरमा बरदार ये औरतूं जन्नत में वेंदियूं। बस मैं तर्जुमो कंदो वञा त इन में समूरनि में तफ़सील जे लाइ वक़्तु खपे। साबिरतुन कानियतुन बिल यसीर मा ज़ौजिहा। हुज़ूर फरमाया ॿियो क़िस्म अहिड़ो आहे जेका पंहिंजे मुर्स सां सब्र करण वारी आहे पंहिंजे मुर्स सां थोरे ते ई किनात करण वारी आहे। हुज़ूर पाक फरमाया इहा औरत भी जन्नत में वेंदी। जेको मिले थो बिस्मिल्लाह करे किनात भी करे थी सब्र करे थी इहा औरत भी जन्नत में वेंदी। फरमाया था टियों नंबर ज़ात हया इन गाब अल्लाह ज़ौजुहा व हफ़िज़त नफ़्सहा। हुज़ूर फरमाया टियों क़िस्म उहे औरतूं जेके जन्नत में वेंदियूं हयादार। छा हयादार इन गाब अल्लाह ज़ौजुहा व हफ़िज़त नफ़्सहा। फरमाया था जेकॾहिं मुर्स ॿाहिरि हलियो वञे मुर्स जे पर पंहिंजे जान जी हिफ़ाज़त करे इहा औरत जन्नत में वेंदी। ईअं न त मुर्स आहे त मुसले तो लहे कन मुर्स वञे त हीअ बि बुरको खणे ईअं न मुर्स हुजे न हुजे जंहिं पंहिंजे जिस्म खे पाक रखियो महबूब फरमा इहो औरत जो क़िस्म भी जन्नत में वेंदो। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था ॿिया चौथे नंबर मातल्ला ज़ौजुहा वलहा औलाद सिगार फहबिसत नफ्सा अला औलादिहा व रब्बता वलम ततज़व्वज। पाक मुस्तफा करीम फरमायो उहे औरतूं भी जन्नत में वेंदियूं जेजा नंढा ॿार हा मुर्स वफ़ात करे वियो बच्चन के बिस्मिल्लाह करे पालियो मुर्सन जे गैर मौजूदगी में पंहिंजे बच्चन के भी बिस्मिल्लाह करे पालियो पंहिंजे जान जी हिफाज़त कयो बच्चन जे करे भी शादी न कयो। पाक मुस्तफा करीम फरमायो औरतन जो इहो क़िस्म भी जन्नत में वेंदो पंहिंजे बच्चन जे पालना जे करे। अरबोन मिनन निसाए फिन्नार।
फरमाया वरी 4 क़िस्म अहिड़ा औरतुनि जा जेके जहन्नम में वेंदा। इमरातुल बज़ियतुल लिसान ला ज़ौजहा ला अफ़ीफ़ा, फरमाया त पहिरियों नंबर उहे औरतूं जेके पंहिंजे ज़बाननि सां पंहिंजे मुड़ुसनि खे ईंदाइनि थियूं, ज़बाननि जूं ख़राब, लाफ़ीफ़ा पंहिंजे जिस्म जे पाकाई बि नथियूं रखनि, पंहिंजे जिस्म खे पाक बि नथियूं रखनि, पाक दामन ज़िंदगी नथियूं गुज़ारनि। हिकु ज़बान जी ख़राब, ॿियो पाक दामन औरत न आहे। पाक मुस्तफ़ा करीम फरमायो इहे औरतूं सिधो जहन्नम में वेंदियूं। ॿियो नंबर महबूबा फरमा इमरातुन तुकल्लिफ़ ज़ौजहा मा ला युतीक, फरमाया त उहे औरतूं बि जहन्नम में वेंदियूं मुड़ुस जे आमदनी खां वधीक उन मर्द खे मजबूर कनि। मर्द के एतरी कमाई ना है, एतरी ताकत ना है, हुन जो खर्च हुन को वधिक घुरन थियूं, तंग कनि थियूं। फरमाया ताकत को मथे ला युकल्लिफ़ुल्लाहु नफ़्सन इल्ला वसहा, कलामुल्लाह में रब चयो अल्लाह फरमाए तो मां हर एक के एतरी तकलीफ़ ॾींदो आहियां जेका ताकत हूंदी आहे, पर औरत मुड़ुस खे ताकत को वधीक तकलीफ़ ॾे थी। हुज़ूर फरमाया इहा औरत भी जन्नत में न वेंदी। इमरातुन ला तस्तरु नफ़्सहा मिनर रिजाल तख़रुजु मुतजब्बितबर्रजा, पाक मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो टियों नंबर औरतूं जहन्नम में ईंदियूं जेके हार सिंगार करे बेपर्दा थी घुमनि थियूं, पंहिंजे जान खे धारल मर्दनि खां नथियूं लिकाइनि, पंहिंजो जिस्म नथियूं ढकनि, बेपर्दा थी करे घुमनि थियूं। पर्दो अल्लाह खे बि प्यारो आहे, पर्दो अल्लाह जे नबीअ खे बि प्यारो आहे। अल्लाह असांजो सजणा, महबूब मुस्तफ़ा करीम से असांजो सजणा। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चौथो नंबर उहे औरतूं जेके निमाज रोज़े अल्लाह जे रसूल जे इताअत में का बि रग़बत कोन्हे, न को अल्लाह जी फरमाबरदारी, न को अल्लाह जे रसूल जी फरमाबरदारी, न को पंहिंजे मुड़ुस जी फरमाबरदारी, न को अल्लाह जे अहकाम जी परवाह, न को कलाम अल्लाह जे अहकाम जी परवाह। पाक मुस्तफ़ा के फरमाइए औरतूं भी जन्नत में न वेंदियूं। जी औरतुनि जो अल्लाह मक़ाम रखियो आहे, तीअं औरतुनि जे मथां ज़िम्मेवारी बि आहे। मां त ॾाढो ख़ुशि थींदो आहियां जो असांजे पूरे मुल्क में अल्लाह साईं न्याणियुनि जा इदारा खोलराए छॾिया आहिनि। सवन जे तादाद में न्याणियूं महबूब मुस्तफ़ा करीम असांजो इल्म हासिल कनि थियूं पयूं ऐं अल्हम्दुलिल्लाह तजुर्बो आहे जंहिं जात इहा आलिमात न्याणियूं पढ़ियलु वयूं उन घर में तब्दीली आई आहे। तव्हां बि वाइदो कयो त इंशा अल्लाह पंहिंजे न्याणियुनि खे दीनी तालीम पढ़ाईंदासीं। चओ जेकॾहिं पंहिंजे घरनि में तब्दीली आणी आहे अल्लाह जे महिरबानी सां, जंहिं घर में पर्दो न हो, लिखियल पढ़ियल न्याणी पाती, उन घर में पर्दो अची वियो। जाते निमाज़ न हुई आलमात न्याणी पाती, उन जाते निमाज़ अची वई। जंहिं जाते फहाशी उरूज ते हुई, बेहयाई हुई, जॾहिं उहा लिखियल पढ़ियल न्याणी पाती उते इस्लामी माहौल थियो। चओ त तालीम जो असर आहे। वाइदो कयो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पाक पढ़ाईंदासीं, नबी इल्म पढ़ाईंदासीं। मां इन न्याणियुनि खे लख दिल जे गाराइण सां मुबारकबाद पेश थो कयां। उन जे वालिदैन खे, उन जे उस्तादनि खे। निमाज़ जो टाइम तकरीबन थियण वारो आहे। इंशाअल्लाह इहो प्रोग्राम शुरू थियो आहे, प्रोग्राम जेको हलंदो रहंदो। अल्लाह मुंहिंजे अचण खे बि क़बूल फरमाए, अव्हां जे अचण खे बि क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल